अस्सलाम वालेकुम। अॼु असां सिखंदासीं कीमियाई मसावात लिखण जो तरीक़ो ऐं उनखे मतवाज़न करण जो तरीक़ो। तव्हांखे ख़बर आहे त कीमियाई मसावात हिकिड़ी उहा मसावात हूंदी आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ अंसनि निशानियूं ऐं मुख़्तलिफ़ मुरकबनि जा कीमियाई फार्मूला शामिल हूंदा आहिनि। उन जा ॿ पासा हूंदा आहिनि, हिकिड़ो खाॿो पासो हूंदो आहे, ॿियो साॼो पासो हूंदो आहे। हाणे खाॿे पासे में हिकिड़ा आंसर थी सघनि था। खाॿे पासे में जेके बि आंसर हूंदा आहिनि तिनखे अमल कंदड़ शयूं चइबियूं, यानी ही रिएक्टेंट साइन। उन खां पोइ जेके साॼे पासे पर विच में तीर जी निशानी ऐं साॼे पासे जेका बि प्रोडक्शन ठहंदी उनखे चइबो आहे ठहंदड़ शइ। यानी ही जेका आहे सा प्रोडक्शन साइन या प्रोडक्ट साइन, ठहंदड़ शइ। जॾहिं बि हिन ॿिनि शयुनि में या ॿिनि खां वधीक शयुनि में आंसरनि में या मरकबनि में केमिकल रिएक्शन थींदो आहे, ही जेका तीर निशानी आहे सा केमिकल रिएक्शन खे ज़ाहिर करे थी। ही केमिकल रिएक्शन आहे, कहिड़े क़िस्म जो रिएक्शन आहे, इहे क़िस्मनि जा अलॻि आहिनि। अहिड़ो तीर न केमिकल रिएक्शन खे ज़ाहिर करे थो। उन खां पोइ असां जेका ठहंदड़ हिननि ॿिनि जे रिएक्शन जे मिलाप सां जेका प्रोडक्शन ठहंदी उहा असां हिते लिखंदासीं। मतिलबु हिननि ॿिनि जो रिएक्शन जे तौरु ही असांखे पाणी, वाटर, हाइड्रोजन मोनोऑक्साइड असांखे मिलंदो। हाणे ही जेको हिन जो लिखण जो तरीक़ो आहे उहो बि तव्हांखे अचणु घुरिजे, उहो बि तव्हांखे ॿियो वीडियो में आउं सम्झाईंदुसि। ही कीमियाई फार्मूला आहे, हीअ अंसर निशानी H2O2। ही हमेशह डाइवेलेंट यानी मालिक्यूल में रहंदा आहिनि, अकेला न हूंदा आहिनि, हाइड्रोजन ऑक्सीजन ॿई। हिते ही जेको फार्मूलो आहे इहो कीमियाई फार्मूले जे रूल्स मुताबिक़, कानून मुताबिक़ थियो आहे। हाणे ही जेका मसावात आहे ही पूरी कीमियाई मसावात आहे। कीमियाई मसावात, हिन कीमियाई मसावात में आंसर बि आहिनि ऐं फार्मूला बि आहे। हाणे ही लिखिजी वियो, पूरो थी वियो। जीअं त इहो इल्म कीमिया जो इहो उसूल आहे त अमल कंदड़ शयूं ऐं ठहंदड़ शयूं, ॿिन्हिनि जा एटम, ॿिन्हिनि जा माया, ॿिन्हिनि जा मर्कज़ बिल्कुलु पाण में इक्वल हुजनि, बराबरि हुजनि। इन हिसाब सां असां हिनखे कीमियाई मसावात खे मुतवाज़न करण लाइ का बि जेका आहे सा को अहिड़ो कानून कोन्हे, पर सिंपली जेको तव्हांजी किताब में लिखियलु आहे उहो आहे, तरीक़ो आहे, यानी चकास वारो तरीक़ो। असां चकास वारे तरीक़े सां हिनखे बैलेंस करे सघूं था। चकास वारे तरीक़े सां, चकास वारे तरीक़े में यानी इहा आसानी थींदी आहे त असां हर हिकु आंसर खे अलॻि अलॻि तरह लिखी ॿिन्ही पासे, यानी खाॿे पासे ऐं साॼे पासे, खाॿे पासे में अमल कंदड़ शयूं, साॼे पासे में ठहंदड़ शयूं, मतिलबु रिएक्टेंट्स एंड प्रोडक्ट्स। ॿिन्ही पासे सभिनी आंसरनि जा एटम बिल्कुलु पूरा हुजनि। हाणे त चकास वारे तरीक़ो सां ॾिसूं त हिते हाइड्रोजन अगरि आहे, हाइड्रोजन जा ॿ आहिनि ऐं ऑक्सीजन जा बि ॿ आहिनि। ठहंदड़ वारे पासे ॾिसूं त हाइड्रोजन जा ॿ आहिनि, ऑक्सीजन जो हिकु आहे। हिन मां इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त ही बैलेंस न आहे, मतवाज़न न आहे। हिनखे असांखे मतवाज़न करिणो आहे। मतवाज़न कहिड़े पासे, हुन पासे छो जो घटि आहिनि। हिन हमेशह मतवाज़न करण लाइ आंसर या मुरकब जी अॻियाड़ी में नंबर लॻाइबा आहिनि। 2 खां शुरू कयो, पोइ जिते बैलेंस थिए 2 लॻायासीं त हाणे हाइड्रोजन 4 थी वियो ऐं ऑक्सीजन 2 थी वियो। यानी हिकिड़नि खे मतवाज़न करण खां पोइ ॿिए पासे वारा बि ग़ैर मतवाज़न थी वेंदा आहिनि। इन करे असांखे ॿिए पासे वारनि खे बि मतवाज़न करिणो पवंदो आहे, छो जो हिननि में असां नंबर लॻाईंदासीं त ही अनबैलेंस थी वेंदा आहिनि, ग़ैर मतवाज़न थी वेंदा आहिनि।
हिन हिसाब सां हाणे हाइड्रोजन 4 ऑक्सीजन 2 यानी 6 तादाद है टोटल एटम जो। हिन पासे 2 हाइड्रोजन ऑक्सीजन 2 यानी 4 तादाद मतलब हाइड्रोजन हिन पासे मिलण सां अॻियां असां लॻाईंदासीं त हाणे ही हाइड्रोजन थींदो 4 ऐं ऑक्सीजन थींदो 2। हिन पासे बि हाणे 6 हुन पासे बि हाणे 6 ही 4 ही पाण में ज़रब ऐं हिते हिकु ई आहे सिंगल आहे उहो ज़रब त 2 ईंदा ही 2 2 ज़ा एॾो 4 ऐं हिन जो हिकिड़ो आहे हिकु 2 यानी 2 ऑक्सीजन आहे 4 हाइड्रोजन। इन हिसाब सां ही तरीक़ो आहे असांजो कीमियाई मसालात खे सम्झण जो ऐं उनखे बैलेंस करण जो। ठीकु आहे।